गोबाटा घन चक्कर तू परेशान छो तो थी तू जो परेशान तो थी न तो बूथ सफ़ा जाबलू बकर जड़ो थी तो वञई ये लगंदो आ जणु सेठियाणी बुजोड़ी भजी वई थई कीअं न परेशान थिया गुल्लू सेठ धनु टोनी हवाले के वठी विया न शहर शाम थी वई आ अया ते उता को कुतो भी ना आयो आ तू फिक्र न कर गोबाटा अञा सिज घणो मथे आ कुत्ता जल्दी मोटी ईंदा ओ मुंहिंजो मतलब आ सेठ वारा जल्दी ईंदा अलाए केड़ी मल ईंदा आया चाचू अंकल तो आगे लख लख मुबारक हुजन ओड़े ठाजू मुबारकू मुंजी त या मंगणी भी ना थी मुंजो पुट हवाली धनु काथे हन चाचा गोबाटा खुशी हवाले में बेहोश थी वई आई जो अस्पताल में तो धनु दाखिल ई बा टोनी चवी छा थो तरस तरस हेड में कचरो अची वियो थी छा खैर ताहे टोनी आ पुट मुझो मकसद आ त पुट टोनी हां खैर अल्लाह कनो खैर थी तो चाचू पर खबर त पवे आखिर थियो छाए बुधायो छो को न था असा शहर जे बैंक में आसी उते असा के एडी खुशी मिली जो बैंक वाला मौली जे नाले थी वई हुई छा हां हवाली बैंक लिमिटेड एक अकाउंट खोलाइण ते 5 भंग जा प्याला फ्री न गुलू न हवाली जे अकाउंट में 20 करोड़ रुपया जने हवाली की यह खबर पई तो हुन जे अकाउंट में 20 करोड़ रुपया खुशी में बेहोश थियो छा हवाली बेहोश थियो पोसेट धनु हवाली के अस्पताल में खड़ा वियो 20 करोड़ रुपया हां अंकल गोबाटा अंकल 20 करोड़ गोबाटा तो के लख लख मुबारक हुजनी तू तो हारी करोड़पति थी वियो आ तो चुप कर बोड़ा मुझो नालो थी धनु धोबी एड़ी हणदो साए गोबी जो घर भी आते कोने हां नचेस बेचारो कुकू बाणू न सही पर आहे सुठो कुकू बुढ़ाई ए हिन बोड़ी की दिल में न कजां ए वापटा वारन के मानू ही ना है समझंदो खैर असा भी जरे वापटा में भर्ती थिया होयासी तने ही लेखा जोखा लाहे छड़ियासी तू हवाली जा हवाला दे इनके एतरा पैसा आया किथा जने हवाली जाओ हवाली जे गाडे सिपाटे खान उन जे नाले ते बैंक में खातो खोलो ओ सिपाटो खान हवाली जे खाते में रकम जमा कराइंदो वेंदो सिपाटो मरी वियो त इहो कम वरी गोबाटे जारी रखियो पैसन ते ब्याज भी लगंदो इन पैसा वधी वणो थी विया सोप सीरियल मशकरन जो गोठ सीजन 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।